नाज़रीन, आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवांखे भलीकार। सभिनी खां पहिरीं सिंध में रहंदड़, हिंद में रहंदड़, सॼी दुनिया में रहंदड़ जेके हिंदू कम्यूनिटी जा असांजा दोस्त आहिनि, भाइर आहिनि, असांजे सिंध में जेके रहनि था, ॿाहिरि रहनि था, सभिनी खे ॾियारी जूं वाधायूं हुजनि। पंहिंजूं ॾियारियूं, पंहिंजूं ख़ुशियूं मल्हायो। असांजी सिंध लाइ, असांजे मुल्क लाइ दुआऊं कयो। जॾहिं बि पूॼा तव्हां करियो, ज़रूरु हिन मुल्क जी बहितरी लाइ दुआऊं कयो। सिंध जे माण्हुनि लाइ दुआऊं कयो जीअं असां ख़ुशहाली जे रस्ते जी तरफ़ हली सघूं। नाज़रीन, अॼोको जेको प्रोग्राम जो पहिरियों सेगमेंट आहे, पहिरीं इहा ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं, थोरो असां फोकस कंदासीं PIA जी प्राइवेटाइज़ेशन ते। जेका ॿोली लॻी आहे PIA जी, त हुकूमत पे उमेदु कई त 85 अरब रुपए जी ॿोली लॻंदी। उन्हनि हिकिड़ी कॉस्टिंग कई आहे। थींदो छा आहे त प्राइवेटाइज़ेशन में कंहिं बि इदारे खे जॾहिं ख़ानगाह वेंदो आहे त उनजी सॼी कॉस्टिंग कई वेंदी आहे, त हिन जा एसेट्स केतिरा आहिनि, हिन जो जहाज़ केतिरा आहिनि, हिन जी मशीनरी केतिरी आहे, हिन जा मुलाज़िम केतिरा आहिनि, जो ख़र्चु केतिरो आहे, इहा सॼी हिकिड़ी वैल्यूएशन कई वेंदी आहे। उनमें को हुकूमत जो अंदाज़ो हो त को 85 अरब रुपया असांखे बिड ईंदी त असां उहो ॾेई छॾींदासीं। 85 अरब रुपए जो मक़सदु इहो हो त हुननि जो ख़्यालु हो त 60% जेके शेयर्स आहिनि असां सेल कंदासीं PIA जा, ऐं 60% शेयर जेके ठहनि था उहे 85 अरब रुपया ठहनि था। पर इहा ॿोली आई उहा 10 अरब रुपयनि जी आई, ऐं 10 अरब रुपये जी ॿोली पाकिस्तान जे हिकिड़े वॾे ग्रुप आहे, बिल्डर्स जो ग्रुप आहे। इस्लामाबाद जे वेझो उनजी वॾी हिकिड़ी सोसाइटी आहे, तमामु वॾी, ऐं उनखे अलावा ॿिया बि काफ़ी वॾा वॾा बिज़नेसिस आहिनि। उन्हनि इहा ॿोली लॻाई आहे 10 अरब रुपए जी। हाणे ॾिसूं इन प्रोसेस में छा थो थिए। माण्हुनि खे इन ॿोली जे अचण खां पोइ अफ़सोस थियो आहे त PIA मुल्क जो हिकिड़ो नेशनल इदारो आहे, ऐं इन नेशनल इदारे जी एतिरी ॿोली लॻाई वई आहे 10 अरब रुपया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेके एयरपोर्ट्स आहिनि, इहे एयरपोर्ट्स जेके आहिनि, इहे PIA जी जेका मिल्कियत न आहिनि, इहे सिविल एविएशन अथॉरिटी जी मिल्कियत हूंदा आहिनि। जहाज़ जेका, उनखां अलावा जेके PIA जो ख़ुदि बिल्डिंग्स आहिनि, तव्हां कराची एयरपोर्ट जो वञो, उनजे पासे में जेको पुराणो एयरपोर्ट आहे, उनजे पासे में ई PIA जी हेड ऑफिस आहे। ऐं PIA जी हेड ऑफिस में तव्हां हलिया वञो त रुॻो इहा ई जेका बिल्डिंग आहे, इहो जेको एरिया इहो 10 अरब रुपए जो थी वेंदो। बाक़ी त लाहौर, इस्लामाबाद में जेके हिन जो प्रॉपर्टीज़ आहिनि, जहाज़ जेके आहिनि, तव्हां रुॻो जेके जहाज़ आहिनि, इहे रुॻो कबाड़ में बि खपाए छॾियो तॾहिं बि 10 अरब रुपए खां वधी वेंदा। उनखे अलावा ॿियूं बिल्डिंग्स ऐं ॿिया एसेट्स ऐं जेके सिस्टम्स आहिनि, हैंगर्स आहिनि, सभु शयूं मिलाए तमामु घणो हिकिड़ो अमाउंट थिए थो, जंहिंजो अञा ताईं वैल्यूएशन इहा ज़ाहिर नाहे कई वई। ही PIA खे 10 अरब रुपए जी ॿोली आई आहे। जेतोणीकि इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त PIA जो ॾीवालो कढी छॾियो अथनि, PIA खे न हलाए सघाए। बहितरीनु हिन मुल्क जी एयरलाइन, कंहिं ज़माने में PIA जी एयरलाइन खे बहितरीनु एयरलाइन सम्झो वेंदो। उन्हनि UAE जी जॾहिं एयरलाइन शुरू थी हुई, एमिरेट्स जेका हींअर दुनिया जी बहितरीनु नंबर 1 एयरलाइन आहे, उन्हनि जे माण्हुनि खे ट्रेनिंग ॾियणु, उन्हनि जे माण्हुनि खे ॿुधाइणु त एयरलाइन कीअं हलाई वेंदी आहे, उहो बि PIA कयो। त हाणे अंदाज़ो लॻायो हुन एयरलाइन खे कीअं माण्हू भर्ती करे ज़ोरी ज़बरदस्ती हिकिड़े जहाज़ ते ॿुधायो वञे थो त 450 माण्हू हिकिड़े जहाज़ ते रखियल आहिनि ऑन एन एवरेज। जॾहिं त दुनिया सॼी में तव्हां हलो, जेके ॿियूं एयरलाइंस आहिनि, हुते हुननि जो इहो एवरेज तमामु घटि आहे। उहो 25 माण्हुनि ताईं, 30 माण्हुनि ताईं आहे। ॿियो अमलो मिलाए, बुकिंग जो अमलो मिलाए, एयरोसिस मिलाए, कैप्टन्स मिलाए, इंजीनियरिंग जो अमलो मिलाए, टेक्निकल अमलो मिलाए, ग्राउंड जो अमलो मिलाए 25 खां 30 माण्हू हूंदा आहिनि। पर असां वटि 450 माण्हू भर्ती थियल आहिनि। त ऐशूं लॻियूं पियूं हुयूं, उन इदारे जो पठु विहारे छॾियो। हाणे उन इदारे ते कर्ज़ु एतिरो आहे, बिलियन्स ऑफ डॉलर जो कर्ज़ु आहे, ऐं इदारो वञे थो बि नुक़सान में। उनखे हर हुकूमत सब्सिडी ॾींदी आहे हर साल, उनखे पैसा ॾींदा अचनि पिया, ऐं पोइ बि शयूं दुरुस्त कान थियूं थियनि। हाणे 10 अरब रुपए में हीउ जेको बिड आई आहे, हाणे ख़बर न आहे 10 अरब रुपए, माना भुॻड़नि मुठ जो जेको लफ़्ज़ु आहे उहो इन ते बिल्कुलु फिट बीहे थो। भुॻड़नि मुठ बि वॾा हूंदा आहिनि, भुॻड़नि मुठ बि ठीकु ठाक भुॻड़ा अची वेंदा आहिनि हुनमें। हीअ त PIA जा जेके 10 अरब रुपया आहिनि, भुॻड़नि मुठ बि न आहिनि। इहा अफ़सोसनाक जेका हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन आहे, हिकिड़ी ख़बर जेका हली पई, त उन ते जो मूं हिकिड़ो कमेंट करे छॾिया, ऐं तव्हांखे कुझु फैक्ट्स तव्हांजे साम्हूं रखां। ॿी जेका हिकिड़ी ख़बर साम्हूं आई आहे, हाणे हिकिड़े पासे इहो थिए पियो, ॿिए पासे थिए पियो। पाकिस्तान में ही गुज़िरियल जेके 2 साल गुज़रिया, हिन में तमामु घणी महांगाई थी, ऐं जेको रियल इस्टेट जो सेक्टर आहे, कंस्ट्रक्शन जो सेक्टर आहे, उहो वेही रहियो आहे। पाकिस्तान, तव्हां कराची में अचो, तव्हां सिंध जे ॿियनि शहरनि में वञो, तव्हां पाकिस्तान जे ॿियनि शहरनि में वञो, त जेके बिल्डर्स आहिनि, घणे भाङे जेका इन्वेस्टमेंट थिए थी, जिते पाकिस्तान में थिए थी, आम माण्हू तरफ़ां जेके विचोले तबिके जा माण्हू आहिनि, ॿिया जेके पैसा उहो कनि था, इवन जेको करप्शन जो पैसो आहे, उहो रियल इस्टेट में इन्वेस्ट थिए थो। ऐं रियल इस्टेट में इन्वेस्टमेंट सां उन्हनि खे जेको रिटर्न आहे
उहो करे 50%, 40%, 100% में मिली वेंदो आहे। इहो हिकिड़ो जीअं जीअं प्राइसिस बूम कंदियूं आहिनि उन्हनि खे मिली वेंदो आहे। पर छाकाणि त हीउ सिस्टम वेही रहियो सॼो, त हुकूमत जेके आहिनि जेके रेट ऑफ रिटर्न आहे, जेको इंट्रस्ट रेट जंहिंखे चवंदा आहिनि, उहो 22% ते हलायो आहे, 23% ते हलायो आहे। बाद में उनखे 19% ते आंदो, 19% खां अचण खां पोइ वरी 17.5% ते हाणे रिसेंटली आंदो अथऊं, ऐं हाणे प्लान आहिनि त इनखे 16% ते आंदो वेंदो। त इहो जीअं ई रेट ऑफ रिटर्न घटि थींदो त रियल एस्टेट ऐं कंस्ट्रक्शन जा सेक्टर जेके वधणु शुरू थी वेंदा। इंडिकेटर्स अचनि पिया त जेका सीमेंट इंडस्ट्री आहे उहा हाणे बूम करे पई, स्टील इंडस्ट्री बूम करे पई, कंस्ट्रक्शन ऐं इंडस्ट्री सां 40 सनतूं वाबस्ता आहिनि ऐं उन्हनि खे हाणे बूम मिलणु शुरू थींदो। छाकाणि त जीअं इंट्रस्ट रेट घटि थींदो त माण्हू वापसि रियल एस्टेट ऐं बिल्डर्स जी तरफ़ वेंदा ऐं इन्वेस्टमेंट पंहिंजी शुरू कंदा। इन सॼे एरिया में, इन सॼे सिनेरियो में माण्हुनि पंहिंजा जेके इन्वेस्टमेंट्स हुयूं, जेके बि जाइज़ इन्वेस्टमेंट कनि था, उन्हनि पंहिंजा पैसा कढी बैंकुनि में रखणु शुरू करे ॾिया। त उहा बैंकुनि मां जॾहिं 22% असांखे मुनाफ़ो मिलंदो, 19%, 20% असांखे मुनाफ़ो मिलंदो, असां ॿिए कारोबार में हणण जी ज़रूरत ई कोन्हे। पैसा हुते रखो, हुन मां 20-22% आराम सां तव्हांखे मुनाफ़ो मिलंदो साल जो, ऐं तव्हां बसि उन मां खाओ, उहो ई मुनाफ़ो आहे। पैसा बि महफ़ूज़ हूंदा, वेंदा बि कोन केॾा कोन। पर हाणे इहो रिवर्स थिए पियो। हाणे 22% खां 19 ते अची वियो आहे, मूं जीअं चयो 19 खां 17.5 ते अची वियो आहे। त इहो हाणे मुनाफ़ो घटि थींदो वेंदो ऐं हाणे असांखे ख़बर आई आहे इहो 16% ते आंदो वञे पियो, 15.5-16% ते आंदो वञे पियो। ऐं जेकॾहिं इहो अची थो वञे त काफ़ी माण्हू बैंकुनि मां पैसा कढी ऐं लॻाइणु शुरू कंदा। हिन जो हिकिड़ो फ़ाइदो त चलो न थियो, माण्हुनि खे थोरो घणो फ़ाइदो थियो। बाक़ी इंडस्ट्री, पाकिस्तान जी इकॉनमी उन तरीक़े सां बूम न करे सघी। टेक्सटाइल मैन्युफैक्चरिंग सेक्टर बहितर वियो। पर तव्हां अंदाज़ो लॻो जंहिं सेक्टर खे सभिनी खां वधीक फ़ाइदो थियो उहो हो बैंकिंग सेक्टर। स्टेट बैंक जी जेका हाणे रिपोर्ट साम्हूं आई आहे, उन में स्टेट बैंक गुज़िरियल साल में मरकज़ी बैंक जेका आहे असांजी, उन्हनि 2500 अरब रुपया एक्स्ट्रा मुनाफ़ो हासिलु कयो आहे, सिर्फ़ु इन करे त 22% ते हलाया विया हुआ इंट्रस्ट रेट। दुनिया जा चंद मुल्कनि जिते 22% इंट्रस्ट रेट हो, चंद मुल्कनि। हाणे घटि कनि पिया त वरी इन्फ्लेशन बि वापसि अचे पियो, ॿियूं शयूं बि स्टेबल थियनि पियूं, स्टॉक मार्केट बि बहितर थिए पई, इकनॉमिक एक्टिविटी थोरी थी। IMF पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान जी इकनॉमी जेका आहे उहो स्टेबलाइज़ेशन तरफ़ तेज़ी सां वञे पई। जेतोणीकि असांजो जेके पहिरें जेको 3 महीना गुज़री विया हिन साल जा, उनमें रेवेन्यू जा टैक्स जा टारगेट आहिनि उहे बि काफ़ी अचीव थिया आहिनि। पर जेको अक्टूबर जो महीनो हाणे गुज़रियो, इहो वरी ॿी टिमाही जो पहिरियों महीनो हो, इन में टैक्स जा टारगेट अचीव न थी सघिया आहिनि। 188 अरब घटि रिसीव थिया आहिनि। पर इहो एॾो मसइलो न आहे, इहो अॻिते हली हिनखे एडजस्ट बि थींदो। ऐं हिननि महीननि में जेको ॿी ऐं टीहों हूंदो आहे, ॿियो टही जेका हूंदी आहे, जेका सिमाही जंहिंखे चवंदा आहिनि, क्वार्टर जंहिंखे चवंदा आहिनि, उन्हनि में रेवेन्यूज़ घटि थींदा आहिनि। छाकाणि त सिस्टम अञा क्लोज़ न थींदो, ॿिनि हंधनि तां टैक्सिस अचणु शुरू थींदा आहिनि। ॿियों ऐं जेको टियों आहे, जेके असांजा क्वार्टर्स आहिनि उन में घटि थींदो आहे, पर चोथे क्वार्टर में वरी वधीक शूट कंदो आहे। 188 जो जेको शॉर्टफॉल आहे उहो ओवरऑल पाकिस्तान में 12,000 जे लॻभॻि असां शॉर्टफॉल असां टारगेट रखियो आहे साल में, त इहो हाणे थींदो। 3,631 अरब रुपया जेके आहिनि करणा हुआ इन पहिरें 4 महीननि में, पर 3,442 अरब रुपया हासिलु कया विया आहिनि। पर इहो कवर थी सघे थो, पर मजमूई तौर ते इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो नंबर आहे। हिकिड़े क्वार्टर में एतिरा पैसा टैक्सिस अची वञणु, इहो ख़ुदि हिकिड़ो टैक्स जो मामिलो आहे। पर इहा ॻाल्हि अॻिते हले पई, इकनॉमिक स्टेबलाइज़ेशन थिए पई, ओवरऑल मैक्रो इकनॉमिक इंडिकेटर्स बहितर थियनि पिया, किथे किथे कर्ज़ु तमामु घणो वरितो अथनि, इहो मसइला पंहिंजा हिते आहिनि। खसारे जा जेके प्रॉब्लम आहिनि GDP रेशो ते, उनखे बि ही प्रॉब्लम आहे। पर ओवरऑल शयूं इकनॉमिक एक्टिविटी थोरी घणी बहितर थियणु शुरू थिए पई ऐं शयूं अॻिते वधनि पियूं। जीअं ई IMF जो लोन असांखे अप्रूव थियो, शयूं बहितर थियणु शुरू थियूं आहिनि। बहरहाल ही सूरत हाल आहे। मुंहिंजो तव्हांखे इकनॉमी ते थोरो अपडेट कजे ऐं तव्हांखे जेको पहिरें क्वार्टर जे हिन मुल्क जी इकॉनमी आहे उन ते ॻाल्हाइजे। सिंध में छा पियो थिए ऐं सिंध जी इकॉनमी जे हवाले सां, टैक्स जे हवाले सां, उन ते छा अपडेट्स आहिनि, इहो तव्हांखे वरी असां कंहिं ॿिए प्रोग्राम ॾींदासीं। हाणे वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां हलंदासीं लाहौर मां डॉक्टर हसन अब्बास साहिब सां ॻाल्हाईंदासीं, जेके पाणी माहिर आहिनि। उन्हनि जो छा टेक आहे, ही जेके पंजाब जा चोलिस्तान रथा जा प्रोजेक्ट आहिनि, उहे छा सम्झनि था त इन सां पाणी खे केतिरो मुल्क खे केतिरो फ़ाइदो थींदो इन प्रोजेक्ट सां, ऐं पाणी जी दस्तियाबी जी सूरत हाल छा हूंदी, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ब्रेक खां पोइ।